खैबर पख्तूनख्वा ज़िले में में सिक्योरिटी फोर्सेस FC हेडक्वार्टर्स से ख्वारजी दहशतगर्दन जो हमलो नाकाम बना छो। ISPR मूजिब चैन ख्वारजी दहशतगर्दन 6 सितंबर की सुबह FC हेडक्वार्टर के निशानो बनाने की कोशिश कई। सिक्योरिटी फोर्सेस बर वक्त कार्रवाई करे ख्वारजी दहशतगर्दन जो हमलो नाकाम बनायो। कार्रवाई में 4 आपघाती बमबार मारिजी विया। इलाइके के दहशतगर्दन का पाक करण लाइ फोर्सेस जो ऑपरेशन जारी है। सिक्योरिटी फोर्सेस मुल्क में दहशतगर्दी के नासूर के पाड़ा पटण लाइ चौकस पुरज़मा आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी पारा महमद में FC हेडक्वार्टर से दहशतगर्दन जो हमलो नाकाम बनाने ते सिक्योरिटी फोर्सेस के खराज तहसीन पेश। सदर जो चवण है त असांजी सिक्योरिटी फोर्सेस बहादुरी जो मुज़ाहिरो करे चइनी ख़वारजी दहशतगर्दन जो ख़ात्मो कयो। पूरी कौम के पंहिंजे जवानन ते फ़ख्र आहे जेके हर वक्त मादरे वतन की हिफ़ाज़त लाइ तैयार आहिनि। दहशतगर्दन के उन्हनि जे नापाक इरादन में कामयाब थियण न ॾींदासीं। सॼे मुल्क में अॼु पाक फ़िज़ाई जो ॾिहाड़ो जोश जज़्बे सां मल्हायो पियो वञे। ॾिहाड़ो मल्हाइण जो मक़सदु सितंबर 1965 वारी पाक भारत जंग में पाक फ़िज़ाई जे कारनामनि खे ख़राज तहसीन पेश करणु आहे। सितंबर वारी जंग में पाकिस्तान एयरफोर्स के शाहीननि दुश्मन के गुरूर के मिट्टी में मिलायो छॾे हो। वतन लाइ जान कुर्बान करे मिसाल कायम कंदड़ पायलट निशान हैदर याफ्ता शहीद राशिद मनाज के खराज अक़ीदत पेश करण लाइ कराची में संदसि मज़ार से तकरीब। एयर वाइस मार्शल आमिर शहजाद खास मेहमान तौर शरीक। शहीद राशिद मनाज जो भाउ अंजुम मिनास की भी शिरकत। शहीद के कबर से गुल रखिया विया। PAF के दस्ते सलामी ॾिनी। पाक फ़िज़ाइया के दिहाड़े ते एयर हेडक्वार्टर्स इस्लामाबाद में तकरीब। एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर सिद्धो के खास मेहमान तौर शिरकत। एयर चीफ मार्शल शहीदन के खराज अक़ीदत पेश करण लाइ शहीदन की यादगार ते हाज़िरी भरी गुल रखिया। 1965 ऐं 1971 की जंगियुनि में शहीद थियल जवानन के खराज अक़ीदत पेश कई वई। एयर चीफ मार्शल चयो त पाक फ़िज़ाइया जूं कुर्बानियूं बहादुरी ऐं पेशेवरानी महारत फ़ख्र जोगी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां पाक फ़िज़ाइया जे लाज़वाल कुर्बाननि ऐं पेशावरानी मुहारत खे ख़राज तहसीन पेश। PO में पाक फ़िज़ाइया जे ॾींहं ते पंहिंजे पैगाम में वज़ीर आज़म चयो त 7 सितंबर 1965 वारी ॾींहुं पाकिस्तान एयरफोर्स जे शाहीननि जुरत बहादुरी ऐं शजाअत जी तारीख़ रक़म कई। बहादुर जवाननि बहादुरीअ सां दुश्मन जे नापाक इरादनि खे मिटीअ में मिलायो। पूरी क़ौम खे पाक फ़िज़ाइया ते फ़ख्रु आहे। दुश्मन के हमले के नाकाम बनाने में पाकिस्तान एयरफोर्स जो किरदार हमेशा याद रखियो वेंदो। वफाकी घरू वज़ीर मोहसिन नकवी जो यौम पाक फ़िज़ाइया ते पैगाम। संदसि चवण आहे त हर वक्त तैयार रहंदड़ पाक फ़िज़ाइया जे शाहीननि के खराज तहसीन पेश करियूं था। शाहीननि घटि वसीलनि बावजूद सितंबर वारी जंग में नापाक इरादनि के मिट्टी में मिलायो। नायब वज़ीर आज़म ऐं फ़रॾही वज़ीर इसाक़ डार जी PTI ते शदीद तनक़ीद। लंडन में यौम दिफ़ा जी तक़रीब ख़िताब कंदे इसाक़ डार चयो त PTI हुकूमत कलदम TTP जे ॾोहारी माण्हुनि लाइ मुल्क जूं सरहदूं खोलियूं। पाकिस्तान ऐं उनजे इदारनि खे बदनाम करण लाइ हिकु सियासी जमात तरफ़ां हर हरबो इस्तेमालु कयो वियो। गुज़िरियल हुकूमत जी हिकु वज़ीर गैर ज़िम्मेवारानी बयान PIA खे यूरोप में बंदि करे छॾियो। पूरे कोशिशि करे रहिया आहियूं त क़ौमी एयरलाइन जल्द बहाल थींदी। दहशतगर्दनि खे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो। नई टर्मिनल ताईं मुफ़्त शटल सर्विस की फराहमी बावजूद कुछ बस ऑपरेटर्स कूड़ की बुनियादनि ते केस दाख़िल कराया आहिनि। कुछ ऑपरेटर्स कानूनी कदमनि ख़िलाफ़ मुज़ाहिमत करण या ज़ाती मुफ़ादनि लाइ पब्लिक ऑफिस में होल्डर्स से दबाव विझण की कोशिश करे रहिया आहिनि। सिंध के सीनियर वज़ीर शहज़िल इनाम मेमन जो बयान। संदसि चवण आहे त टर्मिनल्स के मुंतक़िली हर हाल में यकीनी बणाई वेंदी। दबाव अची रहियो आहे पर असां हर सूरत में कम जारी रखंदासीं। कराची शहर खां ॿाहिरि टर्मिनल्स की मुंतक़िली जो मक़सदु शहर के रोडन तां गैर कानूनी बस अड्डन जो ख़ात्मो आहे।
नेपरा बिजली की क़ीमतुनि में ₹1.74 इज़ाफ़े की इजाज़त ॾेई छॾी। नेपरा मूजिब माली साल 2024 जी टिमाही लाइ ₹4,323 अरब जी आकारी एडजस्टमेंट की इजाज़त ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे, जेको 3 महीना यानी सेप्टेम्बर खां नवंबर 2024 के दौरान अटकल ₹1.74 फ़ी किलोवाट कलाक की हिसाब से क़ीमत ते लागू थींदी। हीउ इज़ाफ़ो लाइफ लाइन ऐं प्रीपेड वाफ़ेदारनि खां सवाइ समूरनि वाफ़ेदारनि ते लागू थींदो। सीनियर सफारतकार आमना बलोच के परडेही सेक्रेटरी मुकर्रर कयो। नोटिफिकेशन जारी। नोटिफिकेशन मूजिब आमना बलोच 11 सितंबर का परडेही सेक्रेटरी के उहदे की चार्ज संभालींदी। आमना बलोच बेल्जियम और यूरोपीय यूनियन में सफ़ीर तौर ख़िदमतूं सरंजाम ॾेई रही है। कराची में पानी की खोट खत्म करने लाइ हब में लाइन आंदी पई वञे। ओलह ज़िले में पानी की खोट है जैसे जल्द खत्म किया वेंदो। कुछ मुल्कन में पानी के रीसाइकिल किया पियो वञे। पाकिस्तान में रीसाइकिलिंग जो को तस्वर न है। सॼी दुनिया में पानी जो बहरान पैदा थी रहियो आहे। मेयर कराची मुर्तज़ा वहाब की प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवण आहे त वफ़ाक़ी हुकूमत ट्रकनि लाइ मुतबादिल रस्तो फ़राहम करे गैर क़ानूनी कम करण वारनि जो साथ न ॾींदासीं। वफाकी गादी वारे शहर इस्लामाबाद में अॻियातल हथियारबंदनि जी फायरिंग में बजणा मार्च विया। मार्गला थाणे जी हद निजी टावर में फायरिंग के नतीजे में मार्च वियल शहरनि जे सुञाणप काविश ऐं शहजाद नालन सां थी आहे। रिपोर्ट्स मूजिब मक़तूल शहजाद सती प्रॉपर्टी डीलर हो। मार्ची वियल काविश नाले शहरी सिक्योरिटी गार्ड हो। ज़रियनि जो चवण आहे त ऑफिस में झेड़ो थियो, जंहिं सबब मुखालफ़न फायरिंग कई। जवाबदार फायरिंग बाद मौके तां फरार थी विया। जेकॾहिं कामिला हैरिस चूंडनि में कामयाब थी तो इसराइल ख़त्म थी वेंदो। रिपब्लिकन सदारती उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप ख़बरदार करे छॾियो। लास वेगास में तकरीब खे ख़िताब कंदे डोनाल्ड ट्रंप चयो त सदर चूंडण खां पोइ कैमला हैरिस ग़िज़ा जी पनाहगीरनि जी आबादियुनि ते पाबंदी लॻाईंदी। अमरीकी कॉलेजिस में मंझंदि राति कंदड़ हमास जे हामियुनि जूं गिरफ़्तारियूं थींदियूं। एशिया जो सभ खां ताक़तवर सामूंडी तूफ़ान यागी चीन के सूबे हनान से टकराइजी वियो। सामूंडी तूफ़ान सबब ॾखण चीन में तेज़ बरसातूं। सामूंडी इलाइक़नि में स्कूल बंद और हांगकांग स्टॉक एक्सचेंज समेत कारोबारी मरकज़ पे बंद। चीन खां पोइ तूफ़ान अॼु वियतनाम से टकराईंदो। तूफ़ान सबब 4 एयरपोर्ट्स बंद किया विया। चीन खां पहिरीं तूफ़ान यागी फिलिपाइन में तबाही मचाई हुई, जंहिं सबब 16 माण्हू फौत थिया हुआ। कराची में एक्साइज नारकोटिक्स कंट्रोल की कार्रवाई। मनशियात फरोश गिरफ्तार। मनशियात बरामद। एक्साइज टीम सदर के पार्किंग प्लाजा वाले इलाके में कार्रवाई की। गिरफ्तार मनशियात फरोश इमरान खान के कब्जे में 1 किलो 10 ग्राम आइस बरामद केस दाखिल। छाछरो वेझो मुबारक रिंद रोड ते तेज़ रफ्तार बिन मुसाफ़िर गाॾियुनि में आमू साम्हूं टक्कर। 8 ॼणा ज़ख़्मी रोड ते केतिरनि ई कलाकनि ताईं तड़पंदा रहिया। मक़ामी माण्हुनि पहुची ज़ख़्मी खे अस्पताल पहुचायो। डोकरी भरिसां राइस केनाल में निकिरंदड़ बाढ शाखे ॻोठ मोहम्मद छुटल अबड़ो के 40 फुट घारो पइजी वियो। केतिराई ॻोठ ऐं सवे एकड़नि ते बीठल फसल पानी हेठि अची वियो। इतला बावजूद आबाशी अमलदार न पहुता। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करणु घुरजनि। ऐं थाणे बुलाखान में 4 ॾींहं अॻु छुरियूं हणी क़तल कयल बेवा पीरसन कमर निसाब मेमण जो क़तल केस दाख़िल। FIR में जवाबदार औरत महताब मेमण ऐं 2 अणॼातल जवाबदार नामज़द। पुलिस जवाबदार औरत महताब ऐं संदसि मुड़ुसु अब्दुरऊफ़ मेमण की गिरफ़्तारी ज़ाहिर करे छॾी।